अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोप सीरियल मोहब्बत जे माग जे ईंदड़ नए एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे, इन जी तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द तव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॾेखारियो वेंदो त नए एपिसोड में खड़पील वीचारो ॾाढो परेशान हूंदो। माई कज़ी खे चवंदो त हाणे असांजा हालात तमामु ख़राबु थी विया आहिनि, जेकॾहिं ॿिनि ॾींहंनि जे विच में जेको आहे रांझण न आयो त असां बुखुनि ते मरी वेंदासीं। ऐं होॾां वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मुजेरी वीचारो हाणे जेको आहे ॻोठ वारनि खे चवंदो त हाणे असां जेको आहे सभई गॾिजी करे प्लेटफॉर्म ते गॾिजी करे असां जेको आहे दरिया जो रुख हेॾे कंदासीं जीअं असांजी ज़मीन आबाद थी वञे ऐं असांखे सभिनी खे मुतहद थियणु घुरिजे इन ॻाल्हि ते। ऐं होॾां वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे ॻोठाणा माण्हू जेको आहे ॻोठ शहर में हूंदा ऐं उन्हनि खे उहे वीचारा जेको आहे तमामु घणा परेशान हूंदा। ऐं होॾां वरी तव्हांखे ॿुधायां मोर जिते कमु कंदो आहे उन्हनि जो साहु त ईमानदार ऐं शख़्सियत किरदारु माण्हू आहे, उहो उन्हनि खे मोर खे पंहिंजी पघार खां वधीक जेको आहे सैलरी ॾेई छॾींदो। जीअं दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उनजो वॾो उन ते इतमाद आहे ऐं उन इतमाद खे क़ाइमु रखंदे उनखे सैलरी ॾेई छॾींदा। ऐं जेको आहे उहा सैलरी जॾहिं रांझण घरु खणी वेंदो त ॻोठ वारा तमामु घणा ख़ुशि थींदा। ऐं मुजेरी खे उहो ॿुधाईंदो त हीअ सॼी पघार जेको आहे मोर ॾिनी आहे, त हुननि जे दिलि में मोर जे लाइ मोहबत वधी वेंदी ऐं खड़पील वारनि जी ॻोठ में अञा इज़त थी वेंदी। ऐं होॾां वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त माई वाधाई राणी खां पुछंदी त राणी जेको आहे तोखे सभु खां वधीक कंहिंजी यादि ईंदी आहे। तंहिंखां पोइ राणी ॿुधाईंदसि त मूंखे जेको आहे यादि त सभिनी जी ईंदी आहे, पर सभ खां वधीक जेका मूंखे यादि ईंदी आहे उहा मोर जी ईंदी आहे, छो जो हुन मोर खे सभ खां वधीक ॾुखु आयो ऐं उन जे ॾुख जे करे उहो मोर वीचारो शहर अकेलो वियो, ॻोठ वारनि सां कुझु बि न रहायो। बहरहाल तंहिं हूंदे बि उनजी वॾी दिलि आहे। दोस्तों तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में राय ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।